में भरी कार बुलेटिन जी शुरुआत में अहम ख़बर वाक़िए नालो निंगरी फातिमा फड़ो जे वारसनि खे पीरानी हवेली में मुबैना तौर धमकियूं मिलियूं आहिनि। निंगरी फातिमा फड़ो जी अमर शबनम जो चवणु आहे त मिठल शाह जे घरां धमकी मिली आहे त हिना शाह ते हथ हल्को रखो। हुन चयो त हिना शाह जी चाची फोन करे धमकियूं ॾिनियूं आहिनि। संदसि चवणु आहे त जवाबदारनि खे फाही अचण ताईं हथ न खणंदा। अहम अपडेट सभा खे ॾियूं पिया। निंगरी फातिमा फड़ो जे वारसनि खे पीरानी हवेलीअ मां मुबैना तौर धमकियूं मिलियूं आहिनि। निंगरी फातिमा फड़ो जी अमर शबनम जो चवणु आहे त मिठल शाह जे घरां धमकी मिली आहे त हिना शाह ते हथ हल्को रखो। हुन चयो त हिना शाह जी चाची फोन करे धमकियूं ॾिनियूं आहिनि। संदसि चयो त जवाबदारनि खे फाही अचण ताईं हू ख़ामोश न वेहंदा। अहम ख़बर खां वाक़िफ़ डेट कयूं पिया। निंगरी फातिमा फड़ो जे वारसनि खे पीरानी हवेली मां धमकियूं मिलियूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर राणा शेर मोहम्मद। नाज़िन मां हिन वक़्तु ॻोठ अलीमद फड़ो में मौजूदु आहियां जिते मज़लूम फातिमा जी अमड़ ऐं वालिद जेके आहिनि मूंसां गॾु बीठा आहिनि। इन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां थ्रेट्स ॾियण जी कोशिशि कई पई वञे, इन्हनि खे धमकाइण जी कोशिशि कई पई वञे। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल करियूं था। पीरनि जे तरफ़ां तव्हांखे कहिड़ा थ्रेट्स मिलिया आहिनि? पीरनि जे तरफ़ां मिठल साईं जे घरां आई आहे धमकी। पीर मिठल साईं जे घरां त हिना शाह ते हथ हल्को रखो, हिना शाह तां हथ हल्को रखिजो। पर मां कॾहिं बि हथ हल्को न रखंदसि। मां पंहिंजे सिंध सां ॿधल आहियां, मूंसां सिंध ॿधल आहे। मां फातिमा जो इंसाफ़ घुरां थी। मुंहिंजी फातिमा दर्दनि जी मारियल आहे। मां कॾहिं बि पीरनि तां हथ कान खणंदसि। तव्हांखे कंहिं धमकी ॾिनी ऐं कीअं मिली धमकी, कहिड़े तरीक़े सां, फोन ते आई, छा ॻाल्हि? फोन ते आई आहे। अच्छा, कंहिं ॻाल्हायो? बिची नालो अथसि, उन ॻाल्हायो चए भई हिना शाह ते हथ हल्को रखो। छा थिए हिना शाह जी? उहा मासी बि अथसि, चाची बि अथसि। छा मुतालबो? मुंहिंजो मुतालबो इहो आहे त मां हथ कॾहिं बि कान खणंदसि। फातिमा फड़ो जी वालदा जी ॻाल्हियूं ॿुधियूं। इन जी अमड़ जो चवणु आहे त मां कंहिं बि सूरत में पंहिंजी न्याणी जेका मुंहिंजी शहीद कई वई आहे उन जे केस तां हथ न खणंदसि। इन जो चवणु आहे त मां हिना शाह समेत जेके जेके बि हिन केस में मुलविस माण्हू आहिनि उनखे फाही जे फंदे ताईं पहुचाइण ताईं जेको आहे मां हथ न खणंदसि। इन जो इहो बि चवणु आहे त समूरी सिंध मूंसां गॾु आहे ऐं मां उमेदु रखां थी त इंसाफ़ जेको आहे असांखे कोर्टुनि मां मिलंदो ऐं जेके ज़ालिम ऐं जेके कातिल आहिनि उन्हनि खे सज़ा मिलंदी। कैमरा टीम सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध टीवी न्यूज़।